मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर अशरफ शाह मूजिब अटे लाइ एहतिजाज कंदड़ औरतुनि में कंबल विराया विया। असिस्टेंट कमिश्नर मटियारी पारां संदन ऑफिस आॾो एहतिजाज कंदड़ औरतुनि में कंबल विराए मुंहं ते मुर्क आणे छॾी। असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सूओ जो चवणु आहे त औरतूं सस्ते अटे लाइ एहतिजाज करण आयूं हुयूं, जिन सां ॻाल्हियूं कयूं, जिन वरी सख़्त सर्दी हुजण जी शिकायत कंदे कंबलनि जी घुर कई। जंहिं बैदि डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र जे हुकुम ते 400 खां मथे औरतुनि में कंबल विराया विया, जंहिंमें औरतुनि जे मुंहं ते मुर्कूं मोटी आयूं। जिन खे ख़ुशी ॾिसी मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी आहे। हिन वधीक चयो त अटे जे अघ ऐं रोज़मरह जो इस्तेमाल जे शयुनि जा अघ कंट्रोल करण लाइ केतिरई दुकाननि ते रेट लिस्टूं चेक कयूं आहिनि। वधीक अघ वसूल कंदड़नि ख़िलाफ़ ॾंड विधा विया आहिनि ऐं रोज़ानो जे बुनियाद ते अघ चेक कया वेंदा।